था पचनला वो वल्लज़ीन कोतेलो फी सबीलिल्लाह जो फले दिल मालम मिली सच्चा संदन सुखन वनारमो व असलमो ये सफा जाए संदन ओ भैया दुनिया लहबो जो जान बरे नजियन ओ करीब छो कुसन बेली आशिकी अब्द रही जय साईं। हिकड़ी मके जी बाजार में अबू जाल रस्तो वठी पियो थे पंहिंजो आख़िर ज़मान नबी हज़रत मोहम्मद करीम साईं बकरनि सां गॾु पिया थियनि। अबू जाल अॻियां फिरी थो चवे से छोकिरा मन तो पाण जेतिरी तारीफ़ ऐं वाखाण सारे मुल्क में हलाए ॾिनी छो। मोहम्मद करीम सरवरे कायनात तो फरमाए चाचा अबू जाल ओ जे सच्ची दिल सां चवंदे त ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह त जन्नत जा मेवा माणी साईं चवे तो छोकिराओं तोखे तॾहिं मञा जॾहिं ॿ माण्हू ज़मीन में विझी 12 महीने ज़िंदगी कॾहिं ॾींहुं पोइ तोखे मञा। चवे तो चाचा यो तोखे मोह तो ॾेखारियो वेंदो पंहिंजो आख़िर ज़मान बि अॻिते थोरो हलण लॻो। हिकु माई ॾिठाऊं उन खे था चवनि मां तूं छा चई रही आहीं। माई थी चवे साईं आऊं चई रहियां त ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। भाई तोखे मोहम्मद कमकार चवे तूं कंदी अञा न साईं तूं त मोहम्मद तूं त कमकार तो चई पर तुंहिंजे नाम तां घर बार सिरसा सभु सदको आहे। पयूं बरो माई वठी हलण लॻो त साईं हुनजी धीअ सा पोयां सॾ करे थी चवे अमा मूंखे बि मोहम्मद जे बोझ ते में वठो हल। ॿई मायूं वठी अबू जाल छा कयो पंहिंजे माण्हुनि जे हथां हलाए हिकु ज़बरदस्त खॾो खणायो हुन में ॿई मायूं विझी मथां मिटनि जा ढेर वराए छॾियऊं। अबू जाल तो चवे हाणे हलो 12 महीने खां पोइ मोहम्मद जो मोह तो ॾिसंदासीं। साईं ने खॾे अंदरि 5 मिंटे जी देर थी आहे मायूं लंघे वञनि अंदरि त सुभान अल्लाह बिस्ती बाग बनियो पियो आहे माली दर ते वेठो आहे। मालीअ खां थियूं पुछनि वो अदा माली ही बाग कंहिंजो आहे। मायूं तव्हां कुझु न फिक्र करियो ही बाग अथव मोहम्मद मुस्तफ़ा कारणीअ जो तव्हांखे इनाम में मिलियो आहे। तव्हीं भले न बाग जो शहर करियो ऐं मेवा खाओ। साईं माइन हिकु ॿ गुल पटे कननि में आयो हिकु ॿ मेवो खाधाऊं तासीं 12 महीना पूरा थी विया छो जे मोहम्मद जो मौज तो हो। पंहिंजो आख़िर ज़मान बि खॾे ते बीठो चवे ओ मायूं ज़िंदगी हुजो त निकिरी अचो। अबू जाल मोहम्मद जो मौज तो ॾिसे अल्लाह जे कुदरत सां हिकु दरी पैदा थी। साईं मायूं ॾिसनि खणी त माइन खे गुल कननि में लॻा पिया आहिनि बार बार मोहम्मद ते सलवात पढ़ंदियूं अचनि। अबू जाल तो चवे आख़िर ज़मान बि फरमाइण लॻो अबू जाल ॾिठई मुंहिंजो मोह तो साईं लतीफ़ शायरी थो ॾे चवे तो तई जे में हूं आयूं अला जे में आयूं लुण लिंगन लाए कची काहीं कप जी आयूं पूरन में पाए ओ हाणे मेहर मलाए न त कुर्ती निखतियूं पुनमा। साईं मोहम्मद तो चवे अबू जाल मूंखे मन साईं जेके आशा बि बीठल हुआ से था चवनि अबू जाल असांजो आख़िर ज़मान बि हज़रत मोहम्मद करीम अथई क़यामत में हामी थींदो ऐं छॾाईंदो। सेण वे वाखाण करियो छा पिया चवनि था मोहम्मद मुस्तफ़ा मदनी मिरन महतार तो भाया मोहम्मद मुस्तफ़ा मदनी मिरन महतार तो भाया मोहम्मद मुस्तफ़ा मदनी मिरन महतार तो मत जो आसिरो आमद अरमिया दार तो मत जो आसिरो आमद अरमिया दार तो भाया मोहम्मद मुस्तफ़ा मदनी मिरन महतार तो भाया
मोहम्मद मुस्तफा मदनी मिलन महादार तो भाया ये पेशकश करीमदीन चांडियो सामिर तरफा मेहरबानी। अबू जाल तो खे ख़बर है जॾहिं ॾींहुं मीज़ान जो थींदो सही सामे तुराड़ो तुरंदो उते बि पंहिंजो आख़िर ज़मान नबी सभिनि जो अॻुवाण थी ऐं छॾाईंदो। उहो कहिड़ो ॾींहुं थींदो? थींदो ॾींहुं हिकु पीअड़ो अला थींदो ॾींहुं हिकु पीअड़ो थींदा आज द सभई आदम ओते मैदान में मुंहिंजी शफ़ा शाफ़ी अची तमला। वो केर कंहिंजी शफ़ा शाफ़ी थींदी? चवे तो सो मोहम्मद ओ बिन अब्दुल्ला हाशिमी होशियार तो भाया मोहम्मद बिन अब्दुल्ला हाशिमी होशियार तो भाया हाशिमी होशियार तो भाया हाशिमी होशियार तो भाया मोहम्मद मुस्तफा मदनी मिलन महादार तो भाया मोहम्मद मुस्तफा मदनी मिलन महादार तो भाया उम्मत जो आसिरो आमदी अड़लियादार तो भाया मोहम्मद मुस्तफा मदनी मिलन महादार तो भाया मोहम्मद मुस्तफा मदनी मिलन महादार तो भाया पंहिंजे कुदरत ते बेली क़ाइम आहे कदीं ओ वाली वाहिद वैदहू जो राज़िक़ रब रहीम सो साड़ाया सचो धणी जो चई हमद हकीम ओ करे पाण करीम जो जोड़ू जोड़े जहान। साईं जॾहिं रब्बुल आलमीन हज़रत मोहम्मद करीम खे घुरायो चौथे आसमान ते सही हुरूं ऐं परियूं सभु मोहम्मद जे इंतज़ार में बीठियूं। जॾहिं आख़िर ज़मान नबी चौथे आसमान ते पहुतो छा थो चवे त कहिड़ी हुनजी इंतज़ारी कई? रशो मंज़िल उन्हीं ते अला है मियां रशो मंज़िल उन्हीं ते जिते कंहिंजी जाइ पिना है हुक्म हादीअ जो आयो त पिरी छॾ पोश सभु लाहे मोह साईं रसो मंज़िल उन्हीं ते जिते कंहिंजी जाइ पिना आहे ओ हुक्म हादी जो आयो त पिरी छॾ पोश सभु लाहे। आख़िर ज़मान नबी साईं परवरदिगार जी जॾहिं मुलाक़ात थी चवे तो अलफ खे मीम थो साम्हूं अला तो अल्लफ खे ओ मीम थियो ओ साम्हूं अजब सिरार तो भाया अल्लफ मीम थियो साम्हूं अजब सिरार तो भाया अजब सिरार तो अजब सिरार तो भाया अजब सिरार तो भाया मदनी मिलन मदार तो भाया मोहम्मद मुस्तफा मदनी मिलन महादार तो पाया उम्मत जो आसिरो आमदी अड़लियादार तो पाया मोहम्मद मुस्तफा मदनी मिलन महादार तो पाया मोहम्मद मुस्तफा मदनी मिलन महादार तो पाया। नजर मामनवा साईं मोहम्मद जो हुदार छा थो चवे
दिनाड़े अरबीअ जे इस्म आज़मता सिरशाह सदको ओ मोहम्मद मीर जेड़े मर्द ता सरमाल सिर सदको अला ये तो सदाई मोहम्मद जो हुबदार छादो चले अल्लाह दिनाड़े अरबीअ जे अला ओ इस्म आज़मता सिरशाह सदको अल्लाह दिनाड़े अरबीअ जे इस्म आज़मता सिरशाह सदको ओ मोहम्मद मीर जेड़े मर्द ता सरमाल सिर सदको अला ये तो सदाई शौक में ओ सीधी सो खिदमत गार तो भाया सदाई शौक में ओ सीधी सो खिदमत गार तो भाया सदाई शौक में ओ सीधी सो खिदमत गार तो ओ खिदमत गार तो भाया तो खिदमत गार तो भाया खिदमत गार तो भाया तो खिदमत गार तो भाया मुस्तफा मदनी मिलन महतार तो भाया मुस्तफा मदनी मिलन महतार ही पेशकश करीमदीन चांडियो सांगेड़े तरफ़ खां कई पई वञे। महिरबानी।